नसीराबाद रिपोर्टर इम्तियाज़ अली सुमरो रूहानी तलबा जमायत व जमायत इस्लाहुल मुस्लिमीन ब्रांच शेख मोहल्ला नसीराबाद जे तरफ़ां हफ़्तेवार महफ़िल ज़िक्र जो 21हों प्रोग्राम जमेरात बाद नमाज इशा ते मल्हायो वियो। महफ़िल ज़िक्र जी शुरुआत अल्लाह जे कलाम पाक सां कई वई। कंपेयरिंग वाजिद अली शेख ताहिरी कई, तलावत मुनीर अहमद शेख ताहिरी कई ऐं नाते मक़बूल मोहम्मद राफ़ी शेख ताहिरी ऐं मनक़बत शकील अहमद शेख ताहिरी पढ़ी ख़ूब दाद हासिल कयो। ख़ुसूसी लेक्चर जो ज़िले सदर तौफ़ीक़ अहमद शेख ताहिरी ईंदड़ क़ुर्बानी वारी ईद जे मौज़ूअ ते कयो। ख़िताब कंदे चयो त अल्लाह जॾहिं उहा ज़िलहज जो चंड ॾिसो ऐं हवा मां कंहिंखे इज़ा करणी हुजे त उहो वार लहराइण ऐं नह कटराइण खां रुकिजी वञे। अल्लाह पाक क़ुर्बानी मालदारनि ते लाज़िम फ़रमाई आहे। क़ुर्बानी उन जानवर जी कयो जंहिंमें को ऐब न हुजे। अंधो मंडो काणो ऐबदार जानवर क़ुर्बान न कयो। वधीक ख़िताब कंदे चयो त असांखे घुरिजे त असां बि कुझु टाइम अल्लाह जे घर में वक़्फ़ कयूं, इबादत कयूं, अल्लाह जो ज़िक्र कयूं। हफ़्तेवार महफ़िल ज़िक्र जे प्रोग्राम के दोस्तनि खे दावत ॾेई प्रोग्राम खे कामयाब कयूं। प्रोग्राम में काफ़ी जमायत जा दोस्त शरीक थिया। महफ़िल ज़िक्र जो प्रोग्राम जे आख़िर में दुआए ख़ैर घुरी वई।